अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे सिंध जे माया नाज़ फ़नकार ऐं जग मशहूर फ़नकार सिंध जे बबर शेर उस्ताद जलाल चांडियो जे प्यारे शागिर्द उर्स चांडियो जे बारे में ॿुधाईंदासीं। मोहम्मद उर्स चांडियो जेको हो तमामु वॾो फ़नकार हो, तमामु बहितरीनु फ़नकार हो ऐं अवामी फ़नकार हो, अवामी रागी हो ऐं यकतारे ऐं चपड़ी जो बादशाह हो ऐं मुल्का मुल्क मशहूरु हो। उर्स चांडियो जेको आहे जलाल चांडियो खां पोइ तमामु घणो नालो कमायो ऐं पूरी सिंध में हर जाइ ते मशहूरु थियो। उर्स चांडियो उहो फ़नकार हो जंहिंखे धनार ॿुधंदा हुआ। उर्स चांडियो उहो फ़नकार हो जंहिंखे ट्रैक्टर वारा ॿुधंदा हुआ। ॿाराड़ी जो ॿनी ॿारे करण वारो माण्हू बि ॿुधंदो हो, झार करण वारो बि ॿुधंदो हो ऐं पाणी जो वारो जेको वलाइण वारो बि ॿुधंदो हो शौक़ सां हुनखे। ऐं जॾहिं को ॿनी ते भाण ॾियणु वेंदो, यूरिया ॾियणु वेंदो त पोइ हू टेप कुल्हे ते रखियो ऐं उर्स चांडियो जा कलाम ॿुधंदो हो। ऐं जॾहिं ॿनी में जेको आहे उहा गुॾ थींदी हुई, जॾहिं लाबारो थींदो त तॾहिं लाबारे करण वारा माण्हू उर्स चांडियो जो जेको आहे तमामु कलाम ॿुधंदा हुआ ऐं किस्टूं ॿुधंदा हुआ। ऐं उर्स चांडियो ईअं मशहूरु हो जीअं जलाल चांडियो मशहूरु हो। जलाल चांडियो पंहिंजे वक़्त में जेतिरो मशहूरु थियो एतिरो ई उर्स चांडियो पंहिंजे वक़्त में तमामु घणो मशहूरु थियो ऐं झर झंग में ॿुधियो वेंदड़ तमामु वॾो फ़नकार हो। हुन जूं कैस्टूं ट्रैक्टरनि ते बि हलंदियूं हुयूं, हुन जूं कैस्टूं बसनि ते बि हलंदियूं हुयूं, उन जूं कैस्टूं जेके न ट्रकनि ते बि हलंदियूं हुयूं। ऐं उर्स चांडियो जेको आहे हुनखे कोहिस्तान खां वेंदे झर झंग ताईं, जाबरू इलाइक़नि ताईं, ॿाराड़ियुनि में, शहरनि में जिते किथे हुनखे ॿुधियो वेंदो ऐं हुन जा चाहींदड़ हूंदा हुआ। ऐं हू अवामी फ़नकार हो ऐं हुनजी जेका शाइरी हूंदी, ॿोली हूंदी, उहा सादड़ी हूंदी त ॿाराड़ी जो माण्हू जेको आसानी सां हुन जा जज़्बा सम्झी वेंदो ऐं हुनजी शाइरी सम्झी वेंदो त हू चवे छा थो। ऐं ख़ासि तौर ते उहो जेको आहे ॿाराड़ी जे माण्हुनि जी जेका तर्जुमानी कंदो। उर्स चांडियो जेको आहे पंहिंजे वक़्त जो तमामु भलो फ़नकार हो। संदसि जनमु जेको आहे 1970 ईस्वी धारे गाजी खावड़ भरिसां ॻोठ मीरपुर ज़िले कंबर शिदात कोट में अर्ज़ मोहम्मद चांडियो जे घर में थियो। उर्स चांडिये जेको आहे मैट्रिक ताईं तालीम हासिलु कई। ॻाइण जे शौक़ सबबु वधीक न पढ़ी सघियो। संदसि ख़ानदान जो तालुक़ु राग सां हो। हुन इब्तिदाई सिख्या पंहिंजे मामे उस्ताद पुनल चांडिये खां वरिती। बाद में हू नामवर फ़नकार उस्ताद जलाल चांडियो जो शागिर्दु थियो ऐं उस्ताद जलाल चांडियो वटि जेको आहे उहो फुलनि में वियो ऐं हुनखे चयईं त उस्ताद तूं मूंखे पंहिंजो शागिर्दु कर। उस्ताद जलाल चांडियो चयो त बाबा तोखे हाणे जेको आहे न शागिर्दु थियण लाइ वॾी महिनत करणी पवंदी, वॾा कशाला काटणा पवंदई ऐं वॾो रियाज़ करिणो पवंदो। त उर्स चांडियो चयो त बाबा मां हर ॻाल्हि करण लाइ तयारु आहियां, तूं मूंखे पंहिंजो शागिर्दु कर। उस्ताद जलाल चांडियो चयो त बाबा हाणे शागिर्दु थी तो उस्ताद जो ख़्यालु कजांइ। शागिर्दु जेको आहे अक्सर जेको मशहूरु थियण खां पोइ बिगड़ी वेंदा आहिनि, इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ। त उर्स चांडियो जेको आहे हुननि जा पेर छुए, क़दम चुमे, हथु चुमी उस्ताद जलाल चांडियो खे चयो त बाबा उस्ताद अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे, तूं मूंखे पंहिंजो शागिर्दु कर, मां तुंहिंजो फर्माबरदार शागिर्दु थी रहंदुसि। पोइ उस्ताद जलाल चांडियो जेको आहे जेको उर्स चांडिये खे शागिर्दी वारो सॻो ॿधियो ऐं हुनखे पंहिंजो शागिर्दु कयईं। उर्स चांडियो जो शुमार जेको आहे जलाल चांडिये जे तमामु वेझनि ऐं वॾनि शागिर्दनि में थिए थो, तमामु वॾनि शागिर्दनि में थिए थो, जिन्हनि जेको आहे उस्ताद जलाल चांडिये खां पोइ वॾो नालो कमायो ऐं हर जॻह ते मशहूरु थिया। ऐं जिथे जिथे वॾा वॾा प्रोग्राम थींदा हुआ ॻाइण वॼाइण जा ऐं शादी जूं महफ़िलूं थींदियूं, काज जूं महफ़िलूं थींदियूं, सुनत जूं महफ़िलूं थींदियूं, माना तोहर जूं सुनत तोहर जूं महफ़िलूं थींदियूं त पोइ हुननि खे ख़ासि तौर ते घुराईंदा हुआ त बाबा उर्स चांडिये खे वठी आयो, चयो उर्स चांडिये खां सवाइ जेको आहे महफ़िल अधूरी आहे। पोइ उर्स चांडियो ईंदो त ॻाईंदो त माण्हू झूमी पवंदा, नाचंदा, ॻाईंदा, माना झूमरियूं हणंदा, माना अहिड़ो अवामी फ़नकार हो। ऐं आवाम जेको आहे बसि हुन ते नोटनि जा नोट घुरींदी, गुलनि जा हार पाराईंदी ऐं बसि रुॻो ॿुधंदी, चाह सां ॿुधंदी बसि। ऐं पोइ वरी ॿुधी वरी ॿियनि जाइनि ते ॿुधाईंदी त बाबा अॼु वियासीं महफ़िल में त उर्स चांडियो जेको आहे इहो कलाम पियो ॻाए, हीउ कलाम पियो ॻाए। उस्ताद जो उर्स चांडियो जेको आहे
गायकी जे लिबास गायकी जे हवाले सां ऐं पंहिंजे लिबास जे हवाले सां पंहिंजे उस्ताद जलाल चांडीअ जो अंदाज़ अपनायो। साॻिए अंदाज़ सां ॻाईंदो, साॻिए अंदाज़ सां जेको आहे कपिड़ा पाईंदो, साॻिए अंदाज़ सां टोपी निरड़ ते रखंदो ऐं साॻिए अंदाज़ सां वरी शेपर बि रखिया आहिनि। उस्ताद जलाल चांडीअ जी वफ़ात खां पोइ जेको आहे पूरी सिंध में, पूरे मुल्क में ऐं ॿियनि मुल्कनि में हुन वॾो नालो कमायो। हुन काफ़ी कलाम उस्ताद जलाल चांडीअ सां गॾु बि ॻाया, कई महफ़िलनि में उस्ताद जलाल चांडीअ सां गॾु बि वियो। हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह, सचल सरमद रहमतुल्लाह अलैह जे मेलनि समेत ॿियनि केतिरनि ई बुज़ुर्गनि जे उर्सनि ते पिणु ॻाए ख़ूब दाद हासिलु कयो। उर्स चांडीअ जूं सभिनी जी तादाद में ऑडियो कैसेटूं ऐं सीडीज़ रिलीज़ थी चुकियूं आहिनि। जॾहिं हुन जूं कैसेटूं रिलीज़ थींदियूं हुयूं त माण्हुनि में वठ पकड़ थी वेंदी हुई ऐं माण्हू जेको आहे दुकाननि जो रुख़ कंदा, कैसेट दुकाननि जो रुख़ कंदा ऐं चवंदा बाबा हीउ फलाणो एल्बम आयो आहे, बाबा ॾे असांखे एल्बम ॾे, बाबा उर्स चांडीअ जो हीउ एल्बम आयो आहे न, बाबा इहो ॾे असांखे, हीउ कलाम आयो आहे उर्स चांडीअ जो। त बसि पोइ माण्हू माना पैसनि खे न ॾिसंदा। अॼु बि सिंध में लखनि जी तादाद में माण्हू आहिनि जिन वटि उर्स चांडीअ जा पुराणा रिकॉर्ड पिया आहिनि ऐं पेतियूं भरियूं पियूं आहिनि, कैसेटनि जूं पेतियूं भरियूं पियूं आहिनि तमामु घणियूं। उर्स चांडीअ जेको आहे तमामु घणनि प्रोग्रामनि में ॻायो, सिंध जे कुंड कुड़िछ में ॻायो ऐं सिंध खां सवाइ ॿियनि मुल्कनि जंहिंमें दुबई, सऊदी अरब, कतर इन्हनि में पिणु ॻायो। उर्स चांडीअ 1990 ईस्वी धारे पंहिंजो अबाणो ॻोठु छॾे जामशोरे में रिहाइश पज़ीर थियो, जिते हू आख़िरी दम ताईं रहियो ऐं जामशोरे में बि हू एतिरो ई मशहूरु थी वियो त माना बाबा उर्स चांडीअ खे घुराईंदे जामशोरो पूरे ज़िले में, पूरे इलाइक़े में जामशोरे में उर्स चांडीअ तमामु घणो मशहूरु थी वियो। हू जामशोरे जे शाही बाज़ार जे मीना मस्जिद जे भर में हुनजो घरु हूंदो, बंगलो हूंदो ऐं तमामु यारवेस माण्हू हूंदो, महिमान नवाज़ हो, यारनि जो यार हो ऐं जेको बि महिमान या को बि सवाली हुनजे दर ते ईंदो त उहो ख़ाली न वेंदो। महिमान ईंदो त उनखे खाराए पीआरे मवाड़ करे पोइ मोकिलींदो। दोस्त यार संगत साथ हुन वटि सदाईं ईंदी रहंदी हुई ऐं वॾो ख़िदमत गुज़ार माण्हू हो, महिमान नवाज़ माण्हू हो ऐं सिंध जे सकाफ़त जो अमीन हो। ऐं जॾहिं बि ॿाहिरि निकिरंदो त हुनजी टोपी निरड़ ते हूंदी, सिंधी टोपी। ऐं हुन उस्ताद जलाल चांडीअ जीअं खोड़ सारियूं माना मुख़्तलिफ़ टोपियूं जेके पाईंदो मुख़्तलिफ़ कपिड़नि ते, साॻियो स्टाइल सां, साॻे तिर्ज़ सां उस्ताद जलाल चांडीअ जीअं माना हुनखे बि नज़र ईंदो। परे खां माण्हू ॾिसंदा त उहो इहे ई सम्झंदा त बाबा हीउ जेको फ़नकार आहे उर्स चांडीअ आहे उस्ताद जलाल चांडीअ जो शागिर्दु। हू सगावती तकरार जे सबबु कुझु अर्सो जेल में पिणु रहियो। संदसि कलाम रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेशन्स ऐं सिंधी चैनलनि तां नशर थींदो रहियो। हुन केतिरा ई शागिर्द पिणु पैदा कया। ख़ैस ख़िदमत ऐं एवाज़ केतिरा ई एवार्ड पिणु मिलिया। संदसि 2 शादियूं थियल हुयूं जिन मां 5 पुटनि जो औलाद ऐं 8 धीअरुनि जो औलाद हो। हू तमामु घणो यारवेस माण्हू हो, महिमान नवाज़ माण्हू हो, मिटनि माइटनि सां बि तमामु बहितरीनु सलूक कंदो, दोस्तनि यारनि सां बि तमामु बहितरीनु हुनजो उथ वेहो ऐं हर जॻह ते जेको आहे हुनजो माण्हू तमामु अदब कंदा ऐं फ़ैसिले कराइण जे लाइ बि माना को फ़ैसिलो हूंदो, राजूणी हूंदी त बि उर्स चांडीअ खे वठी वेंदा त बाबा हीउ फ़ैसिलो तूं कर उर्स चांडीअ। त माना एतिरो उर्स चांडीअ मशहूरु हो ऐं कई शादियुनि ते हुन बि जेको आहे बिना पैसनि जे बि ॻायो। दोस्तनि यारनि जी शादी हूंदी त हुन बिना पैसनि जे ॻाईंदो, पैसनि खे घणी अहमियत कोन ॾींदो ऐं ग़रीबनि जी माना वॾनि ग़रीबनि जी जेको आहे परे परे जेको आहे वेंदो, उन जी दावतनि में शरीक थींदो। उर्स चांडीअ जेको आहे 2017 में 7 मई 2017 ते लियाकत नेशनल अस्पताल कराची में जेको आहे उहो दाख़िल हो त गुर्दनि जी बीमारी में उहो वफ़ात करे वियो। हाणे हुनजी आख़िरी आरामगाह जेका आहे हुनजे अबाणे ॻोठ जे क़ब्रस्तान में आहे। हीउ हिकिड़ो बाब हो फ़नकार जो, हिकिड़ो माना बाब हो जेको माना पूरो थियो, पर हू अॼु ताईं जेको आहे पंहिंजे चाहींदड़नि जी दिलनि में ज़िंदा आहे
ऐं हमेशह ज़िंदा रहंदो। उनखे माण्हू अॼु बि ॾाढो शौक़ सां ॿुधनि था ऐं चाह सां ॿुधनि था। हालांकि उहो टेप जो दौरु न रहियो आहे, MP3 उन जी जाइ ते अची विया, पर माण्हू पंहिंजा कार्ड जेके आहिनि उहे डाउनलोड कराए पूरा जल्द उर्स चांडीअ जा पूरा कलाम जेके डाउनलोड कराए त पोइ उहे पाण वटि रखंदा आहिनि ऐं अॼु बि ओड़े चाह सां ओड़े मोहबत सां ॿुधनि था। दुआ कयो दोस्तो त उर्स चांडीअ खे अलाह पाक जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए ऐं हुन जी बख़्शिश अता फ़रमाए। दोस्तो, असांजा वीडियो तव्हांखे पसंदि अचनि त असांजी चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा कयो, छो जो तव्हांजा कमेंट जेके आहिनि उहे असांजी हौसला अफ़ज़ाई कंदा आहिनि। ऐं दोस्तो, मुंहिंजी हिकिड़ी ॿी नई चैनल आहे कामरान जानी क्लासिक, हुनखे ज़रूरु सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तो, अल्लाह हाफ़िज़।